हाणे पंजे जो हाणे ॿुधायो। पंज, एक पंजा पंजा, ॿ पंजा ॾह, टे पंजा 15, 4 पंजा 20, 5 पंजा 25, 6 पंजा 30, 7 पंजा 35, 8 पंजा 40, 9 पंजा 45, 10 पंजा नी 100। तव्हांखे अञा ताईं यादि कीअं 10 पंजा 50। 10 पंजा 50 त हा 10 पंजा 50 तव्हां 10 पंजा 100 चयो। तव्हांखे अञा ताईं यादि कीअं आहिनि? चौथे दर्जे खां वठी यादि आहिनि। अच्छा घनश्यामदास मास्तर ट्यूशन ॾिनी त हुन यादि कराया। एॾा पक्का यादि कई कि तव्हां 72 मतिलबु चौथे दर्जे जा तव्हां हार्डली 7-8 साल जा हूंदव ऐं हाणे 72 साल जी उमिरि में तव्हांखे अञा ताईं यादि आहिनि। बढ़िया, ॾाढो मतिलबु मास्तर सुठो चइबो या शागिर्द सुठो चइबो? मास्तर सुठो। मास्तर ठीकु आहे। हाणे अॻियां 6 जो। 1 छक्का छक्का, 2 छक्का 12, 3 छक्का 18, 4 छक्का 24, 5 छक्का 30, 6 पंजा 6 पंजा 36, 6 पंजा 30, 6 छक्का 36, 7 छक्की 42, 8 छक्की 48, 9 छक्का 54, 10 छक्का 60। मतिलबु इहो काएं जो टेबल हो 6 जो। हाणे त मतिलबु पढ़ंदा ई अलॻि तरह सां आहिनि। 6 1 6 6 2 12 असां शायदि ईअं सिखियासीं। हूअं सिखिया आहियूं। तव्हां ईअं 1 टी बिटी असां ईअं सिखिया आहियूं। हा त ईअं राइमिंग में पढ़णु पाण वधीक मूंखे लॻे थो सवलो हो शायदि। पर पोइ पैटर्न बि सिखियासीं। पोइ जीअं सिखनि या 6 पंजा 6 2 जा 12 काइंड ऑफ। हाणे 7 जो यादि अथव? ॿुधायो। 1 7 7, 2 7 14, 8 7 21, 4 7 28, 5 7 35, 6 7 42, 7 7 49, 8 7 56, 9 7 63, 10 7 70।